You are watching 9 p.m. Bulletin. अमरीकी सदर ट्रम्प जो अख्तियार ख़त्म अॼु कांग्रेस पारां फ़ैसिलो कयो वेंदो त ईरान सां जंग करणी आहे या न। कानून तहत अमरीकी सदर 60 ॾींहनि में ऐवान खां जंग जी इजाज़त वठण जो पाबंद आहे। 60 ॾींहनि जी डेडलाइन अॼु ख़त्म थी वई। व्हाइट हाउस मूजिबि आरज़ी जंगबंदी जो मुदो न रखण जो मतिलबु उहो आहे त जंग ख़त्म थी वई आहे। ट्रम्प इंतिज़ामिया चयो आहे त 7 अप्रैल ते ईरान ऐं अमरीका में 2 हफ़्तनि जी जंगबंदी खे लामहदूद मुदे लाइ वधायो। 7 अप्रैल खां पोइ को बि फायर नाहे थियो। अमरीकी जंगी वज़ीर चयो आहे त 60 ॾींहनि जी पाबंदी वारी घड़ी बीजी वई। हाणे कांग्रेस खां इजाज़त वठण जी ज़रूरत न रही आहे। ईरान पाकिस्तानी टियाकड़नि वसीले अमरीका सां जंग ख़त्म करण लाइ नयूं तजवीज़ूं माणे छॾियूं। ईरानी सरकारी मीडिया मूजिबि ईरान ॻाल्हियुनि लाइ पंहिंजूं नयूं तजवीज़ूं ख़मीस ॾींहुं उमाणियूं। उन खां अॻु ईरानी तजवीज़ुनि में जंग जो ख़ात्मो ऐं हमला ॿीहर न करण जी ख़ातिरी घुरी वई। सामूंडी नाकाबंदी ख़त्म ऐं हरमोज़ खोलण बाद न्यूक्लियर इशू ते ॻाल्हियूं तजवीज़ुनि जो हिसो हुयूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प ईरान जूं अॻूणियूं तजवीज़ूं रद्द करे छॾियूं हुयूं। ईरानी परॾेही वज़ीर जा 6 मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि सां फ़ोन ते राब्ता। इलाइक़ाई सूरतहाल में अॻु भराई ऐं जंग ख़त्म करण जे हवाले सां ईरान जे मौक़िफ़ खां आगाह करे छॾियो। ईरानी सरकारी मीडिया मूजिबि अब्बास इराक़ची सऊदी अरब, मिस्र, तुर्किया, कतर, इराक़ ऐं अज़रबाईजान जे परॾेही वज़ीरनि सां राब्ता कया। ईरानी परॾेही वज़ीर पारां यूरोपीय यूनियन जे परॾेही मामलनि जे नुमाइंदे सां फ़ोन ते राब्तो करे ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई। अमरीका सां ॻाल्हियुनि में पाकिस्तानी बाज़ाब्ता टियाकड़ आहे। अमरीका सां ॻाल्हियुनि में फौरी नतीजनि जी तवक़ो रखणु मुनासिबु न आहे। ईरानी परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ईरान मुख़्तलिफ़ मुल्कनि सां ॻाल्हियूं करे पंहिंजे मौक़िफ़ जी वज़ाहत करे रहियो आहे। ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो थियो त बाज़ाब्ता ऐलान कयो वेंदो। अमरीका पारां ईरानी जहाज़ ते कब्ज़े खे सामूंडी धाड़ो सम्झूं था। हीउ मामिलो पाकिस्तानी टियाकड़ वसीले उथारे रहिया आहियूं त जीअं हिरासत हेठि ईरानी शहरनि जी आज़ादी मुमकिन बणाए सघिजे। ईरान ऐं रूस में स्ट्रेटेजिक पार्टनरशिप, मुआहदे तहत सियासी, सिक्योरिटी ऐं माशी शोबनि में वसी सहकार जारी आहे। सिंध जे केतिरनि ई नंढनि वॾनि शहरनि में कलाकनि जा कलाक बिजली बंदि। शहरी बिटे अज़ाब में मुबतला। कराची जे मलीर, क़ाइदाबाद, नाज़िमाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में शदीद गर्मी दौरान डिघी लोड शेडिंग। हैदराबाद, सखर, दादू ऐं लाड़कानो में बि बिजली जी डिघी लोड शेडिंग। ॿिए पासे तवानाई जे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी मुल्क में लोड शेडिंग ख़त्म करण जी दावा कंदे चयो आहे त पन बिजली जी पैदावार 6000 मेगावाट थियण ऐं एलएन जी पाकिस्तान पहुचण बाद लोड शेडिंग पहिरीं जा मुकमिल ख़त्म कई वई आहे। गर्मी में अवाम जी परेशानी खे नज़र में रखंदे महांगी गैस ख़रीद करणी पई, छाकाणि त क़तरी गैस न पहुची रही हुई। अवाम खे कुझु ॾींहं लोड मैनेजमेंट खे मुंहुं ॾियणो पियो। उन दौरान लोड शेडिंग जे ख़ात्मे लाइ फ्रांस ऐं ॿारनि ते हलंदड़ प्लांट्स हलाइणा पिया। अॻिते बि कोशिशि हूंदी त वापेदारनि खे महांगी बिजली खां महफ़ूज़ रखियो वञे। हिकु लीटर पेट्रोल जी क़ीमत में 129 रुपया रुगो टैक्सिस जा शामिल आहिनि। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में बाद हिकु लीटर पेट्रोल ऐं डीज़ल ते लागू टैक्सिस जा शिरकंदड़ तफ़सील साम्हूं अची विया। तवानाई वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि फ़ी लीटर पेट्रोल ते 23 रुपया 72 पैसा कस्टम ड्यूटी शामिल आहे। 103 रुपया 50 पैसा लेवी ऐं 2 रुपया 50 पैसा क्लाइमेट सपोर्ट लेवी शामिल आहे। 1 लीटर डीज़ल ते 82 रुपयनि जो टैक्सिस शामिल। 51 रुपया 62 पैसा कस्टम ड्यूटी, 28 रुपया 69 पैसा लेवी ऐं 2 रुपया 50 पैसा क्लाइमेट सपोर्ट लेवी शामिल आहे। गुज़िरियल राति वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जे अघ में 6 रुपया 51 पैसा ऐं डीज़ल जे अघ में 19 रुपया 19 पैसा वाध कई हुई। नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जे फ़ी लीटर क़ीमत 399 रुपया 86 पैसा थी वई। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत 399 रुपया 58 पैसा थी वई। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाध माण्हुनि जूं दाहूं कढी छॾियूं। लाड़काने में चिंची रिक्शा ड्राइवर पारां
पाण मथां पेट्रोल हरे बाहि ॾियण जी कोशिश, शहरियुनि खे बचाए वरितो। सखर, जैकबाद, कंदकोट, बदीन, काज़ी अमन ऐं न्यू सैदाबाद में बि पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ मुज़ाहिरा। शहरियुनि चयो त हिकु हफ़्ते अंदरि 2 भेरा पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाध करे ज़ुल्म कयो वियो आहे। हिकु वेलो मानी खाइण लाइ परेशान आहियूं, फौरी तौर पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ घटाइण जो मुतालबो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध वफ़ाक़ी आईनी अदालत में चलिन। सुप्रीम कोर्ट जे सीनियर वकील ज़ुल्फ़कार भुट्टा वफ़ाक़ी आईनी अदालत में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। वफ़ाक़ी हुकूमत खे पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत 200 रुपया फ़ी लीटर मुक़ररु करणु ऐं पेट्रोलियम शयुनि जूं ईरान खां ख़रीद करण जो हुकुम ॾियण जी इस्तदा। दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत ऐं सेक्रेटरी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे धुर बणायो वियो आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त ग़रीब मुल्क में पेट्रोल ऐं डीज़ल जे फ़ी लीटर क़ीमत खे वधाए वियो। फ़ी लीटर क़ीमत 400 रुपया ताईं पहुचणु ज़ुल्म आहे। जंग हरमोज़ लंघ जी सूरत समेत IMF जे नाले ते क़ीमतूं वधाइण जो बहानो बणाए पियो वञे। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में हाणोकी वाध आइन जे आर्टिकल 3, 9 ऐं 14 जी भञकड़ी आहे। अनोखा एसएसपी का बेटा है। हाँ तो तू कौन होता है? मैं भी एसएसपी का बेटा हूँ। अच्छा, फिर तमीज से बात कर। तरीके से बात कर। इसे वीडियो डिलीट करो। तू डिलीट कराएगा? हाँ मैं कराऊंगा। तू इतना बड़ा हो गया। तू ऐसे बात करेगा नहीं करेगा? ऐसे बात क्या करेगा तू? क्या करेगा रे तू? बैठो गाड़ी में। है? मैं देखता हूँ तुझे बेटा। चल रे। उतर तो सही, छोड़ तो सही। आते शर्ती पहले इनको चमाटे मारी हैं, ठीक है, मुझे डराने के लिए। फिर मैं चश्मा उतार के मुझे चमाटे मारी और मेरे ये कपड़ों की हालत की। मैंने किया क्या? कराची में पुलिस सां मुबैना बदतमीज़ी जे इल्ज़ाम हेठि SSP नसीम आरा पवर जे पुट जी गिरफ़्तारी खां पोइ वाक़े जी हिकु नई वीडियो साम्हूं अची वई। वीडियो में पुलिस जो सब इंस्पेक्टर SSP जे पुट सां बदतमीज़ी कंदे नज़र अची रहियो आहे। उन खां अॻु पुलिस पारां रिकॉर्ड कयल वीडियो में SSP जो पुट सब इंस्पेक्टर खे ॻिचीअ खां झलींदे नज़र अची रहियो हो। SSP जे पुट होबे बि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस वारनि पहिरीं बदतमीज़ी कंदे धक हयां, बाद में सब इंस्पेक्टर माफ़ी वरिती ऐं असां घर हलिया वियासीं। सुबुह जो FIR दाख़िल करे गिरफ़्तार कयो वियो। SSP नसीम आरा पवर चयो आहे त मुंहिंजो पुटु राति शादीअ तां वापसि अची रहियो हो त साणसि बदतमीज़ी कई वई। ये सर देखो वर्दी में हाथ डाल रहा है। ये वर्दी में हाथ डाल रहा है अफसर के। ये बंदा वर्दी में हाथ, ये देखो वर्दी छोड़ ही नहीं रहा है अफसर की। ये बोल रहे हैं कि मैं SSP का बेटा हूँ। ये वर्दी छोड़ ही नहीं रहा है। वर्दी में ये देखो सर, वर्दी में हाथ डाल रहा है। अम्मी को बुलाओ भाई। छोड़। ये वर्दी नहीं छोड़ रहा। आओ यार, सिपाही क्या है मेरे? हाँ एक मिनट। हेलो। इनको बिठाओ, इनको भी गाड़ी में बिठाओ। ये बदतमीजी कर रहे हो? छोड़ रहा नहीं, छोड़ रहा। बदतमीज़ी पुलिस वारनि कई या SSP नसीम आरा पवर जे पुट DIG ॾखण असद रज़ा पहिरीं SSP साउथ महरोज़ अली खे जांच जो हुकुम ॾिनो। औरत SSP जे पुट जी गिरफ़्तारी खां पोइ DIG SP क्लिफ्टन खे जांच जो नओं हुकुम जारी करे छॾियो। दौड़ भरिसां आमिर शाह खां विञण दौरान 2 भाइर नीगर ॿुॾी विया। इलाइक़े वासियुनि ऐं रेस्क्यू टीमुनि नीगर मोहम्मद हसन जो लाश हथ करे वरितो। संदसि भाउ फिदा हुसैन शाह हथ न आयो। मातली भरिसां नौजवान फुलेली केनाल में ॿुॾी वियो। 3 कलाकनि बाद लाश हथ। नौजवान वली केनाल में विंझी रहियो हो त ॿुॾी वियो। वरकशाह भरिसां नीगर पैर तिरकण सबबि पाणी जे तलाउ में ॿुॾी वियो। इलाइक़े वासियुनि गॾियल कोशिशुनि सां नीगर अमजद भट्टी जो लाश हथ करे वरितो। ऐं मज़दूरनि जे आलमी ॾियारे ते बि पौरत बचनि जे पेट गुज़र लाइ मज़दूरी कंदे नज़र आया। उमरकोट में हिकु पौरत भित खे रंग करण दौरान करण लॻण सबबि हयाती विञाए वेठो। हैदराबाद में मज़दूरनि जे ॾियारे ते सखर, नवाबशाह, लाड़काणो, जैकबाद, कंबर, कंदकोट, सांगण ऐं घोटकी में रैलियूं कढियूं वयूं। ठुल, नसीराबाद, मीरो खान, मेहड़ ऐं कैनशाह में बि रैलियूं कढियूं वयूं। फैज़गंज, कंडियारो, मोरो, शदादपुर, ठरी, मीरवा ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढी शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश। मज़दूर अॻवाननि चयो आहे त मुनासिब उजरत न मिलण सबबि फाका काटण ते मजबूर आहियूं। हुकूमती पॉलिसी रुगो सरमाएदारनि लाइ आहिनि। मज़दूर 2 वेला मानी खाइण लाइ परेशान आहिनि। उजूरो वधाइण जो मुतालबो।